सकरन मां ख़बर शामिल कंदासूं। सकरन जे सिंध महाज तालके सकरन पारां कराची मच्छर कॉलोनी में ॿिनि सिंधी नौजवाननि एमन सईद ऐं जावेद पवर खे बेगुनाह शहीद करण ख़िलाफ़ काज़ी सरफराज़ मेमन चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे रज़ा मोहम्मद सियाल। उन खां पुछूं था त कहिड़ा तफ़सील आहिनि। जी रज़ा, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी नौशीन, बिल्कुल जीए सिंध महाजतल के सकंड पारां कराची मच्छर कॉलोनी में ॿिनि सिंधी नौजवाननि खे बेगुनाह शहीद करण ख़िलाफ़ काज़ी सरफराज़ मेमन चौक ते एहतजाजी धरणो हयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि ज़ुहैब उमराणी, अवेस गबोल, अदनान कीरियो, मुश्ताक लगारी, शाहिद जमाली ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजा नौजवान एमन पंवर ऐं जावेद खे बेगुनाह शहीद कयो वियो आहे, पर हुकूमत ख़ामोश आहे। जॾहिं त काल्ह पंजाब में हिकु सहाफ़िण इमरान ख़ान जे मार्च में किरी फौत थी वञे थी त वफ़ाक़ी गवर्नमेंट बि ऐं सूबाई गवर्नमेंट पंजाब ऐलान करे थी उन जी मदद कई थी वञे, पर सिंध में को बि शहीद थिए थो त उन्हनि जी वाहर नथी कई वञे। हिननि हुकूमत खां मुतालबो कयो त शहीद थियलनि जे कातिलनि खे गिरफ़्तार करे खेनि इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। जी